बनिया मुंहिंजी अबेदारे जी बनिया बुझी उन तपेदार गुलाम मुस्तफ़ा वो मुंहिंजो खातो भॻो आहे बुझी सो मूंखे इंसाफ़ मिले। मां क़ुरान पाक खणी हर एक ज़मींदार ॾे वियो आहियां, हुकूमत ॾे वियो आहियां, पुलिस ॾे वियो आहियां, मुंहिंजो इंसाफ़ कोन थो थिए। मुंहिंजो इंसाफ़ थिए शान रे क़ुरान पाक खणी वियो आहियां मुंहिंजो इंसाफ़ कर। हे मुंहिंजी खाते जी बनिया रिकार्ड जी बनिया मुंहिंजो खातो भॻो अथई। खुदा कारण मुंहिंजो इंसाफ़ थिए। क़ुरान कचन वारे 269 नंबर मुंहिंजे ॾाॾे जी दरिया ज़मीन पंहिंजी आहे जेका मुस्तफ़ा भागत खातो भञी टोड़े पंहिंजे वॾनि जो खातो रखियो आहे। हाणे हिन वक़्तु मुंहिंजी बनीअ ते माण्हू बि विहारिया अथई ऐं मूंखे बनी बि नथो वठण ॾे। DC साहब खे अपील थो कयां, मुख़्तियार कार खे, AC साहब खे क़ुरान लॻ मुंहिंजी मदद कयो। मां हर हिकु माण्हूअ ॾे क़ुरान पाक खणी आहियां।